बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वल्लज़ीन यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फ़वाहिश व इज़ा मा ग़ज़िबू हुम यग़फ़िरून वल्लज़ीन इस्तजाबू लिरब्बिहिम व अक़ामुस्सलाह व अम्रुहुम शूरा बैनहुम व मिम्मा रज़क़नाहुम युन्फ़िक़ून सदक़ल्लाह व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। 26 सिपारे सूरत शूरा जूं आयत अवांजे साम्हूं तिलावत कई वयूं। इन आयत में अल्लाह ताला पंहिंजे उन्हनि नेक बारनि जूं ख़ासि वसफ़ूं बयान फरमायूं जेके दुनिया में भी कामयाब थी विया त आख़िरत में भी कामयाब थी। कोई कहिड़ा माण्हू आहिनि जेके दुनिया ऐं आख़िरत में कामयाब थी विया। अल्लाह साईं उन्हनि जो मुख़्तसर तारुफ़ इन्हनि आयतुनि में बयान फरमायो। फरमाई वल्लज़ीन यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फ़वाहिश। रब फरमायो कामयाब थी विया मुंहिंजा उहे नेक बाना दुनिया ऐं आख़िरत में जेके बचनि था कबीरनि गुनाहनि खां ऐं बेहयाइनि बुछड़ाइनि खां। ये कामयाब थी। कबीरा गुनाह आन करा। हदीस में अचे तो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहरे नंबर ते कबीरो गुनाह व अल इशराक बिल्लाह। अल्लाह जी ज़ात सां ॿिए खे शरीक बनाइण इहो सभ खां वॾे में वॾो कबीरो गुनाह आहे। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो इन्नल्लाह ला यग़फिरु अन युश्रक बिहि व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। फरमाई ज़मीन ऐं आसमान जेतिरा तव्हांजा गुनाह हुजनि मां रब चाहियां त माफ़ करे सघां थो पर शिरक जो ज़रो बि माफ़ न कंदोसां। जियां मुड़ुस ज़ाल जी हर ग़लती बर्दाश्त करे वेंदो मानी कची पकी पचाई या ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। भाॼी में लूण मिर्च घटि वधि विधई या ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। घर जी सफ़ाई सुथराई सेटिंग सही न कई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। लटा सही नमूने सां न धोतई इस्त्री सही न कई शरीफ मुड़ुस पंहिंजे ज़ाल जी इहा ग़लती भी बर्दाश्त करे वेंदो। पर जेकॾहिं ज़ाल मुड़ुस जी मुहबत में मुड़ुस जे पीउ सहुरे खे शरीक कयो मुड़ुस जे भाउ ॾेर खे शरीक कई गैरतमंद मुड़ुस कॾहिं भी ज़ाल जी इहा ग़लती बर्दाश्त न करे सघंदो। अल्लाह साईं भी ईअं ई थो फरमाए इन्नल्लाह ला यग़फिरु अन युश्रक बिहि व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा।
फरमाई ज़मीन या आसमान जेतिरो तव्हां जूं ग़लतियूं हुजनि, जबल नहीं पहाड़ जितरा तव्हांजा गुनाह हुजनि, मां रब चाहियां त माफ़ करे सघां थो, पर शिरक जो ज़रो बि माफ़ न कंदोसां, छो त इहो मुंहिंजे गैरत जो मसलो आहे। इन जे करे अल्लाह साईं फरमायो अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदउ मअल्लाहि अहदा। रब फरमा मस्जिद मुंहिंजा घर अथव, तंहिंजे करे मुंहिंजे घर में मूंखां सवाइ कंहिंखे बि सॾु न कजो, मुंहिंजे घर में मूंखां घुरो। उताक हुजे खोसे जी, बंगलो हुजे खोसे साहब जो, मेहमान हुजे खोसे साहब जो, ऐं उहो खोसे साहब जो मेहमान खोसे साहब जे उताक में वेही वरी कंहिं छॼण खे फोन करे त मूंखे मानी तूं खारा, मूंखे चांहि तूं प्यार, ॿुधायो हिन खोसे साहब खे कावड़ ईंदी की न ईंदी? अड़े ज़ालिमा, उताक मुंहिंजी, बंगलो मुंहिंजो, तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे उताक में वेही वरी छॼणनि खे तो मानीअ जो चवीं, छॼणनि खे तो चांहि जो चवीं। छा मां तुंहिंजी मानी ऐं चांहि में खुटी पियो आहियां छा? निकिरी वञ मुंहिंजे उताक मां, ॿीहर मुंहिंजे उताक में न अचिजा। हिन खोसे साहब खे हेॾी गैरत थी अचे जो हिन जे उताक में महिमान ॿिए खे तो मानीअ जो चवे, ॿिए खे तो चांहि जो चवे, हिन जी गैरत बर्दाश्त नथी करे सघे त अल्लाह त असां सभिनीनि खां वधीक गैरतमंद आहे। जेको रब जे घर मस्जिद में वेही करे रब खे सॾु न करे ऐं चवे या रसूल अल्लाह तूं मदद कर, या अली तूं मदद कर, या गौसे आज़म दस्तगीर तोखे पारत थई, भिट जा भिटाई तूं सगाई कजां, सेवण वारा साईं मां तुंहिंजो स्वाली, तूं अल्लाह जो स्वाली। रब खे बि कावड़ ईंदी आहे। रब फरमाईंदो आहे तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे घर मस्जिद में वेही करे मुंहिंजे नबीअ रसूलनि खे तो सॾ करीं, मुंहिंजे दोस्तनि ऐं वलीअनि खे तो सॾ करीं। अरे ज़ालिम, छा मां रब खुटी पियो आहियां छा मां रब वटि कमी थी वई आहे छा? निकिरी वञ मुंहिंजे घर मस्जिद मां। मस्जिद त पंहिंजी जाते, पर रब फरमाईंदो आहे आसमान बि मुंहिंजो आहे, ज़मीन बि मुंहिंजी आहे। उखरुज मिन समाई उखरुज मिन अर्ज़ी, मुंहिंजे आसमान ऐं मुंहिंजे ज़मीन मां निकिरी वञ। तोखे कोई हक़ न आहे जो मुंहिंजे आसमान जे छत जे हेठां, मुंहिंजे ज़मीन जे मथां तूं ज़िंदगी गुज़ार। तो जहिड़ो किनो इंसान हिन काइनात में न आहे जो तूं मां रब जी गैरत खे छेले ॾिनी आहे। तुंहिंजे साम्हूं तुंहिंजी घरवारी वेठी हुजे ऐं तुंहिंजे घरवारे जे साम्हूं तूं ॿी कंहिं माईअ खे चईं त मूंखे पाणी तूं प्यार, मुंहिंजे लाइ मानी तूं खणी आ, मुंहिंजा लटा तूं खणी आ। ॿुधायो ज़ाल खे कावड़ ईंदी की न ईंदी? वस हुजे त डंडो हिकिड़ो। मां हिन घर जी मालिकाणी आहियां, तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे साम्हूं ॿियनि खे तो पाणीअ जो चवीं। हिन ज़ाल खे एॾी गैरत थी अचे जो मुड़ुस जे मुहबत में पहाड़ खे बर्दाश्त नथी करे सघे, निराण ऐं ॾेराणी खे बर्दाश्त नथी करे सघे, त अल्लाह त सभ खां वधीक गैरतमंद आहे। वइज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दावत दाई इज़ा दान। रब फरमाईंदो आहे जॾहिं बि बानो मूंखे सॾींदो आहे मां जी सां जवाबु ॾींदो आहियां। नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, मां साह जे रगुनि खां बि तोखे वधीक वेझो आहियां। तोखे हया नथो अचे जो वेझे वारे रब खे छॾे करे परे वारनि खे बि सॾ करे।